बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनुद दाइमु अला अअदाइहिम मलऊनीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल फ़ितनतु अशद्दु मिनल क़त्ल। सदक़ल्लाहुल अज़ीम। सामीन नाज़रीन मोहतरम, अॼोकी गुफ़्तगू असांजी इन उनवान तहत आहे त फ़ितनो छा आहे ऐं फ़ितने जे वक़्तु मोमिन जी ज़िमेवारी छा आहे। लुग़त जे एतबार सां फ़ितनो कंहिं ॻाल्हि, कंहिं शइ, कंहिं वाक़िए खे अहिड़ो बिगाड़े पेश करणु, अहिड़ो बेतरतीब करे छॾणु जो हक़ीक़त सम्झ में न अचे, इनखे फ़ितनो चइबो आहे। इंसान जो ज़हन मुतहय्यर हुजे, परेशान हुजे, सम्झ में न अचे त हक़ीक़त छा आहे, इहो फ़ितनो आहे। ऐं इस्तिलाही एतबार सां फ़ितनो यानी कंहिं माण्हुनि खे अहिड़ी ॻाल्हि में उलझाए छॾिजे, अहिड़ी परेशानी में विझिजे जो उहे माण्हू सम्झी न सघनि त हक़ु छा आहे, बातिल छा आहे, उन्हनि खे सम्झ में न अचे त सच छा आहे, कूड़ छा आहे, उन्हनि सम्झ में न अचे त हक़ीक़त छा आहे ऐं जेको वाक़ई में थिए पियो इहो छा आहे। अल्लाह साईं जो इरशाद इन जे बारे में आहे त अल फ़ितनतु अशद्दु मिनल क़त्ल। फ़ितनो क़त्ल खां बि वधीक बदतर आहे, वधीक शदीद आहे। छो जो क़त्ल में को हिकु शख़्स मारिजी वेंदो, हिकु शख़्स क़त्ल थींदो। फ़ितनो अहिड़ी बाहि आहे, जेकॾहिं इन बाहि जो बभड़ भड़कियो त कई घर उजड़जंदा आहिनि, कई शहर तबाह थींदा आहिनि, कई मुल्क बर्बाद थींदा आहिनि, कई झोलियूं वीरान थींदियूं आहिनि, कई ख़ानदान तबाह थी वेंदा आहिनि, कई फ़िक्रूं ख़राब थी वेंदियूं आहिनि, कई अक़ीदा बर्बाद थी वेंदा आहिनि। फ़ितने जी बाहि एॾी शदीद बाहि थींदी आहे। इन करे चयो वियो त फ़ितनो क़त्ल खां वधीक बदतर शइ आहे। फ़ितने जी हक़ीक़त इहा आहे जो ओॾी महिल इंसान जो ज़हन सम्झी न सघंदो आहे त हक़ीक़त छा आहे। ऐं इहा हक़ीक़त आहे त फ़ितने में कॾहिं बि माण्हू इन यक़ीन ते न पुॼी सघंदो त इन में वाक़ियो छा आहे, सच छा आहे ऐं कूड़ छा आहे। फ़ितने में ॿ माण्हू कारगर हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके फ़ितना गर आहिनि, ॿिया उहे आहिनि जेके फ़ितना परवर आहिनि। फ़ितना गर इस्तिलाह आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके फ़ितना ठाहींदा आहिनि। फ़ितना परवर उहे जेके जिन जे ज़रिए सां फ़ितनो परवान चढ़ंदो आहे, यानी फ़ितने वारो बभड़ भड़कंदो आहे। फ़ितना गर त सिधी सी ॻाल्हि आहे त उहे माण्हू जेके बिगेड़ चाहिनि था, फिटोड़ चाहिनि था, इंतशार चाहिनि था, उहे ई फ़ितना गर हूंदा आहिनि, उनखे करिणो ई फ़ितनो हूंदो आहे। बाक़ी जेके ॿिया आहिनि फ़ितना परवर, उन में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा वाक़ई उहे जेके फ़ितना घर वारनि वांगुरु फ़ितनो करणु चाहींदा हूंदा आहिनि, मुआशिरे में बिगाड़ ऐं ख़राबी आणणु चाहींदा हूंदा आहिनि। उन्हनि सां गॾु ॿिया वरी मोमिन माण्हू, मुतदयन माण्हू, मुतवसित तबिके जा माण्हू, जेके पंहिंजी जहालत ऐं नादानी जे करे फ़ितने जी बाहि खे भड़काइण जो सबबु बणिजी वेंदा आहिनि। फ़ितनो जॾहिं उथंदो ओॾी महिल इंसान जे लाइ पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, जॾहिं एतिरो सुठे नमूने सां फ़ितने घर फ़ितनो ठाहियो आहे जो इंसान जो ज़हन सम्झी नथो सघे त हक़ीक़त छा आहे, त हिकु आम माण्हू सम्झी कोन सघंदो त हक़ीक़त छा आहे। जॾहिं उनखे सम्झ में न अचे त असुलु हक़ीक़त छा आहे, त ओॾी महिल उहो जेको इक़दाम कंदो उहो उन फ़ितने जी बाहि खे भड़काइण लाइ ई हूंदो। नंढे मिसाल में अर्ज़ु कयां त जेकॾहिं को फ़ितनो कंहिं इन लाइ कयो आहे त ॿ दोस्त पाण में विड़ी पवनि, हुन विढ़ण जे लाइ कोशिशि कई आहे। हाणे हर शख़्स जेको उन जाइ ते ॿिनि पाण में विढ़ाइण में जेको किरदारु अदा कंदो, इहो फ़ितनो हूंदो ऐं बाहि भड़कंदी रहंदी ऐं किसो वधंदो। इहो मुमकिन ई कोन्हे को त को उन जाइ ते इस्लाह करण जी कोशिशि करे, उते बचाव करण जी कोशिशि करे ऐं पोइ बचाव थी वञे। न, जीअं ई कोशिशि कंदा अञा पाण कमु बिगड़ंदो। फ़ितने जे वक़्त में मोमिन जूं ज़िमेवारियूं छा आहिनि, इन खे वरी इंशा अल्लाह आईंदा क़िस्त में तव्हांजे ज़हन जे हवाले कंदासूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।